नाज़रीन, लाड़काणे में सरकारी दवाऊं हथ अचण वारे स्कैंडल खां पोइ एंटी करप्शन टीम पारां चांडक अस्पताल के एमएस ऑफिस से छापो हणायो वियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कादिर जागीरानी। जी कादिर, छा अपडेट्स आहिनि? जी, एंटी करप्शन पुलिस की टीम डिप्टी डायरेक्टर अब्दुल सत्तार भुट्टो की अगवानी में चांडका अस्पताल के एमएस से छापो हयो आहे। रिकॉर्ड की जांच पड़ताल कई है। एंटी करप्शन पुलिस जो चांडका अस्पताल जो मेन स्टोर है उनके भी चेक किया, उन जो स्टॉक भी चेक किया। अञा ताईं टीम जो एमएस ऑफिस में मौजूद है। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 16 जून ते डिस्ट्रिक्ट पुलिस मुख्तलिफ हंधनि जैमें मुराद वाहन, एहसन कॉलोनी, सैयद कायम शाह बुखारी के भरसां जो कब्रिस्तान आ, 3 हंधनि ते छापा हणी करोड़ों रुपयनि जो सरकारी दवाऊं हथ कयूं। उनमें 3 जवाबदारन बकाउर रहमान चांडियो, सोहेल शेख, सद्दाम चांडियो के गिरफ्तार किया हो। पर इन वक्त ताईं पुलिस जे सरकारी ऑफिसर ये करोड़ों रुपयनि जूं जेके सरकारी अस्पताल जूं दवाऊं विकिरो कयूं आहिनि उनमें कंहिं बि ऑफिसर के गिरफ्तार न कयो आहे। जंहिंखां पोइ एंटी करप्शन पुलिस तकड़ा कदम खणी वडे पैमाने ते कार्रवाई शुरू कई आहे। जंहिंमें अॼु पहिरियों जेको ॾींहुं हो ज़रियनि ॿुधायो आहे त एमएस चांडका जे ऑफिस ते छापो लॻो आहे, जंहिंजे रिकॉर्ड की जांच पड़ताल थी कई वञे ऐं जेके अस्पताल में ईंदड़ दवाऊं आहिनि उन जो रिकॉर्ड जांचो पियो वञे। ऐं उन खां पोइ ॿियो जेको ऑप्शन हूंदो डीएसओ ऑफिस लाड़काणे ते हूंदो ऐं उन जो बि रिकॉर्ड जांच करायो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त चांडका अस्पताल समेत डीएसओ तरफां भी सरकारी दवाऊं विकिरो कयूं वयूं आहिनि। जी कादिर, जी मेहरबानी।